अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली तहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जो मशहूर फ़नकार सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मिराली शिकारपुर में मशहूर शाइर कासिर नवाज़ शाह साहब सां मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात में छा चयो वियो इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। त उन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शिकारपुर में शमन अली मिराली कासिर नवाज़ शाह साहब वटि आयो ऐं पिणु तबियत उनजी पुछी ऐं शमन अली मिराली चयो त हाणे तूं शाइरी लिख, मां तुंहिंजी शाइरी ज़रूरु ॻाईंदुसि ऐं पिणु ज़ुल्फ़कार मंघी बि साण गॾु हुयुसि। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं शेयर कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।